शाहिद खुसरो वर्क यूट्यूब चैनल में खुश आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाब वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे सुठा सीन ॾिसण वटा मिलंदा, जंहिंमें पहिरियों त अकबर ख़ान पंहिंजो प्लान वठण जूं तयारियूं कयूं वेठो आहे। उहो हमिलो कंदो, जंहिं हमले खे नाकाम बणाइण जे लाइ चाकर ख़ान ख़ासि करे सांवल राति ॾींहुं जाॻंदो ऐं अकबर ख़ान जे हमले खे रुकण जी कोशिशि कंदो ऐं इहा जासूसी सिकू कंदो त कहिड़ो जाॻे थो कहिड़ो नथो जाॻे। छो सिकू ॻोठ में मोटी विया हुआ, उन्हनि खे रिपोर्ट हिकु ॾींदो त हे कमु हीअं थी रहियो आहे, हू कमु हीअं थी रहियो आहे, फलाण थी रहियो आहे, टीर थी रहियो आहे, मटीर थी रहियो आहे। यानी सीन ज़बरदस्त हूंदा, बहितरीनु हूंदा, भला हूंदा। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त तव्हांखे ॾिसण वटा मिलंदा। अगरि अॼु जी अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसरो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते असां कोशिशि करे सुठी खां सुठी अपडेट तव्हां ताईं पुॼाइण जी पूरी कोशिशि कंदा आहियूं।